रिपोर्ट गुलज़ार अमन चाडियो शहदाद कोट सिंध तरक्की पसंद पार्टी के सरबराह डॉक्टर कादिर मकसी की अगवानी में सिंधु दरिया मथा 6 नवा किनाल कढ़ण वाले अमल खिलाफ निकतल अजी जागरता मुहिम के हवाले से काफ़िलो शहदाद कोट पहुतो जिते एसटीपी कारकुनन तोड़े शहरन पारा शानदार इस्तकबाल किया। उन मौके ते सिंधु साह मुहिम के जलसे के खिताब कंदे डॉक्टर कादिर मकसी त सिंध समेत शहदाद कोट सुजाग माण्हुनि जो शहर है जेकी सिंधु दरिया ते ठहंदड़ केनालनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा छाकाणि जो 6 करोड़ खां वधीक सिंधी माण्हुनि खे जे गुज़र सफ़र जो वसीलो पाणीअ ते आहे जंहिं ते धाड़ो हणण न ॾींदासीं। हुन चयो त सिंध जा वॾेरा हुकूमत जे समूरे ग़लति अमल में भाङे भाईवार आहिनि जेके आम माण्हू खां जियापे जो हक़ खसे रहिया आहिनि पर सिंध जा ग़ैरतमंद माण्हू उन्हनि जे इरादनि खे नाकाम करे ॾेखारींदा। हुन चयो त ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंध जे लखे एकड़ ज़रई ज़मीन ख़ासि माण्हुनि खे ॾिनी पई वञे जेकी हिते पाण खे आबाद करे सिंध जे माण्हुनि सां वेसाघाती कंदा पर अफ़सोस सां चवणो थो पवे त जेको कमु ज़ियाउल हक़ न कयो नवाज़ शरीफ़ न कयो उहो सदर ज़रदारी ऐं शहबाज़ शरीफ़ करे ॾेखारियो आहे जंहिं सिंध जे पाणीअ ते धाड़ो हणण लाइ सिंधु दरिया ते 6 केनाल अॾे रहियो आहे पर सिंध असांजो साहु आहे जंहिंखे बचाइण लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं। हुन चयो त सदर ज़रदारी खे सिंध खां वधीक इक़्तिदार पियारियो आहे जंहिं इक़्तिदार ख़ातिर सिंध लिखी ॾिनी आहे। डॉक्टर कादिर मकसी वधीक चयो त समूरी सिंध में बदअमनीअ जे बाहि भड़काई वई आहे। उन्हीअ में वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं उन्हीअ जा वज़ीर मशीर ऐं सिंध जा वॾेरा मीर ऐं भोतार बदअमनी पैदा करण जा ज़िम्मेवार आहिनि। 24 फरवरी ते हैदराबाद में जलसो कयां थो ऐं उन जलसे में लखे इंसान गॾु करे सिंध जे हुक्मराननि जूं निंडूं हराम करे छॾींदुसि। हैदराबाद जे जलसे खां पोइ इस्लामाबाद किरोड़े सिंधी वठी वञे शहबाज शरीफ़ जूं निंडूं फिटाईंदुसि।